ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। विशाल बुद्धि 3:75 जा महावाक्य आहिनि। सभी पंहिंजी खे विधाता बाप द्वारा विधि ऐं विधान खे ॼाणण वारा सम्झंदा आहियो। सभी पंहिंजी खे विधाता बाप द्वारा विधि ऐं विधान खे ॼाणण वारा सम्झंदा आहियो। विधि ऐं विधान खे ॼाणण वारा हर संकल्प हर कर्म में सिद्धि स्वरूप हूंदा आहिनि। मतिलबु विधि हर कर्म कंदे समय विधि छा आहे हुनजी, कीअं कबो आहे ऐं हुनजे लाइ बाबा असांखे छा श्रेष्ठ मत ॾिनी अथई। ईअं पंहिंजी खे बाबा चवनि था जेका विधि ऐं विधान खे ॼाणण वारा जो हर संकल्प हर कर्म सिद्धि स्वरूप थींदो आहे। ईअं पंहिंजे खे अनुभव कंदा आहियो। सिद्धि स्वरूप अर्थात बेगमपुर जो बादशाह। भविष्य राज्य भाग्य प्राप्त करण खां पहिरों वर्तमान समय भी बेगमपुर जा बादशाह आयो। अर्थात संकल्प में भी गम अर्थात दुख जी लहर न हुजे। छो जी दुख धाम सां निकिरी हाणे असां संगम युग ते बीठा आहियूं न, त असांखे हाणे दुनिया वारा जो दुख मनाईंदा आहिनि कंहिं बि ॻाल्हि में। कंहिंजे ॿारनि जे कारण दुख आहे, कंहिंखे धंधे जे कारण दुख आहे, कंहिंखे संबंधियुनि जे कारण दुख आहे, कंहिंखे देह जे कारण दुख आहे। हाणे असां त उन रीति दुखी न थींदासीं न। अगरि असांजो शरीर बीमार हूंदो त असां त चईंदासीं ॿियो ई सुठो हिसाब किताब चुकतो थो थिए कि दुख थींदो। असां अगरि असांजे देह जा संबंधी असां सां धोखो कंदा त चलो ॿियो ई सुठो असांजो हिसाब किताब चुकतो थी वियो कि उन्हनि सां घृणा नफ़रत कंदासीं कि उन्हनि दुख मनाईंदासीं। न, असांजो हिसाब किताब हुयो चुकतो थी वियो। ॿियो ई उन्हनि ते रहम करो, दया करो, शुभ भावना करो, न त ॿियो हिसाब किताब ठही वेंदो। असांजा अगरि तव्हांजा ॿार नथा पढ़नि, सुठे स्वभाव संस्कार वारा न आहिनि त दुखी थींदासीं न। ठीकु आहे, चलो बाबा जी कोशिशि करो, उन्हनि खे उन्हनि जे प्रति शुभ भावना शुभकामना रखो। बाबा जो ॿार सम्झी करे उनखे उन लाइ सुठो सोचंदा रहो। दुखी थी करे छा कंदासीं? तंहिंखां सुठो त ठीकु आहे, अगरि उन्हनि जा कर्म अहिड़ा आहिनि त असां उन्हनि जी मदद करूं, उन्हनि खे शुभ भावना शुभकामना ॾेई करे उन्हनि खे अॻियां वधायूं। नथो पढ़े त चलो ठीकु आहे, ॿियो कुझु बाबा जे ज्ञान में धीरे धीरे लॻायो या कंहिं न कंहिं सुठे कम में उनखे लॻाए छॾियो। मतिलबु असांखे बाबा हर प्रकार जो सॉल्यूशन ॾिनो अथई। छो जो हाणे असां दुख जी दुनिया सां निकिरी करे संगम युग ते वेठा आहियूं। अहिड़ा संगम युगी बेगमपुर जा बादशाह पंहिंजे खे सम्झंदा आहियो। बेगमपुर जो बादशाह अर्थात सर्व ख़ुशियुनि जे खज़ाननि जो मालिक। बाबा चवनि था ख़ुशियुनि जो खज़ानो ब्राह्मणनि जो जन्म सिद्ध अधिकार आहे न। हिन अधिकार जे कारण ई अॼु श्रेष्ठ आत्माउनि जे नाम और रूप जो सत्कार थींदो रहंदो आहे। ख़ुशियुनि जो खज़ानो असां ब्राह्मणनि जो जन्म सिद्ध अधिकार आहे। हिन अधिकार जे कारण ई अॼु बि श्रेष्ठ आत्माउनि जा नाम और रूप जो अञा ताईं बि असांजे नाम और रूप जो सत्कार थींदो आहे न। अहिड़ा बेगमपुर जा बादशाह जंहिंजो नाम वठण सां ई अनेक आत्माउनि जे अल्पकाल जा दुख दूर थी वेंदा आहिनि। ॾिसो, माण्हू कृष्ण जो नाम वठे मुख सां, भले चइण में ब्रह्मा बाबा कृष्ण ठहींदा, लेकिन असां उन्हनि जी राजधानी वारा बि त आहियूं न। हिकु कृष्ण थोरी ठहींदो, बाक़ी बि त हुन जा जेका संबंधी आदि फ्रेंड्स आंदी ऐं 8 डायनेस्टी हूंदी, उहो बि कृष्ण जहिड़ा त हूंदा न। त कृष्ण जो नाम वठण सां माण्हुनि जो दुख दूर थो थी वञे। जंहिंजे चित्रनि खे ॾिसी चरित्रनि जो गायन थींदो आहे। दुखी आत्मा ख़ुशी जो अनुभव करण लॻी वेंदी आहे। अहिड़ा चैतन्य तव्हां स्वयं बेगमपुर जा बादशाह आहियो या तव्हांखे बि अञा कोई गम आहे? असांजे नाम वठी करे माण्हू पंहिंजे गम खे दूर कंदा आहिनि। त सोचो, अगरि तव्हां हाणे गम में वेठा आहियो न, हाणे
त अञा बि छो जी 33 करोड़ देवी देवता आहिनि में त तव्हां बि आहियो। त बाबा चवंदा आहिनि तव्हां हाणे गम में वेहींदव त तव्हांखे यादि करण वारी आत्माउनि में बि गम जा वाइब्रेशन ईंदा। हिन करे बाबा चवंदा आहिनि न मुंहिंजे ॿारनि खे सदा ख़ुशि रहणो आहे, छो जी असांजी ख़ुशी सां सर्व ख़ुशि आहिनि। एतिरो पंहिंजे मथां असांखे ध्यानु रखिणो आहे। भले तव्हांखे सूर बि थिए, भले तव्हांखे कोई जीवन में कोई हिसाब किताब बि आहे साम्हूं, लेकिन मूंखे त ख़ुशि थी करे रहणो आहे, छो जी मुंहिंजी ख़ुशी सां सर्व ख़ुशि रहंदा। पंहिंजे एतिरो पाण खे न ऊंचो सम्झणो खपे। कम से कम ये सोचो कि मां परमात्मा खे ॼाणे करे हुनखे यादि करे हर सेकेंड बिताईंदी आहियां त मूंखे केॾो ख़ुशी में रहणो खपे। पंहिंजे खज़ाननि खे ॼाणंदा आहियो, सर्व खज़ाननि खे स्मृति में रखंदे हुए सदा हर्ष तथा सदा प्रकृति ऐं 5 तत्वनि जे आकर्षण सां परे इन ख़ुशी जे खज़ाननि सां संपन्न स्वरूप हिकु बाप ॿियो न कोई अहिड़ो अनुभव कंदा आहियो। खज़ाननि जी चाबी त मज़बूत रखंदा आहियो न, चाबी खे खोई त न ॾींदा आहियो। समय ऐं समय जे प्रमाण आत्माउनि जे सूक्ष्म पुकार ॿुधण में ईंदी आहे या पंहिंजे ई परेशानी में बिजी आहियो या पंहिंजे पुरुषार्थ में ई बिजी आहियो। कल्प पहिरियों तव्हां वारा तव्हांजा भक्त आत्मायूं पंहिंजे इष्ट जो आह्वान थी करनि। ख़ासि करे जॾहिं त्योहार हूंदो आहे या रोज़ जो बि ॾींहुं माण्हू मल्हाइनि था। अॼु माण्हू शिव जे रूप में मल्हाइनि, कॾहिं हनुमान जी, कॾहिं गणेश, कॾहिं कंहिंजे त वैसे हर त्योहार न त रोज़ जो बि देवी देवताउनि जो ॾींहुं माण्हू मल्हाईंदा आहिनि। असांखे बाबा खे यादि करे ऐं उन देवी देवताउनि सां जो शक्ति उन्हनि खे प्राप्त थींदी आहे। असां संकल्प करूं बाबा तव्हांजा ॿार असांखे हिन रूप में यादि था करनि, उन्हनि खे जो मदद खपे उहो ॾियो। ईअं करे न असांखे परमात्मा खे यादि करिणो आहे। त हिन में छा थींदो, सॼो ॾींहुं असांजी बुद्धि बिज़ी रहंदी। वरी अॼु सूमरु आहे, वरी मंगल आहे, वरी बुधर आहे। माण्हुनि जो त ॾींहुं शुरू ईअं ई थींदो न, अरे अॼु गणेश जो ॾींहुं आहे, अॼु गणेश जी पूजा कंदा, अॼु शिव जी, अॼु हनुमान जी। त बाबा चवंदा तव्हां ईअं सोचो कि हा चलो तव्हांखे न बाबा खे त यादि था करनि, बाबा ई त उन्हनि मूर्तियुनि द्वारा इच्छा पूरी था करनि न। त बाबा मां तव्हांखे अॼु यादि थी करां, तव्हांजा सभु भॻत तव्हांखे हिन रूप में यादि था करनि। उन्हनि जी मनोकामना पूरी करो, उन्हनि जी मदद करो, उन्हनि जी कीअं बि रीति तव्हांखे जो ॾियणो आहे तव्हां ॾियो। मां तव्हांखे यादि थी करां। बाबा चवनि था कल्प पहिरियों वारा तव्हांजा भॻत आत्मा पंहिंजे इष्ट जो आह्वान था करनि। अचो अचो जी धुन लॻाए वेठा आहिनि, रखी वेठा आहिनि मूर्तियूं, पोइ चवनि था अचो अचो। दिन प्रतिदिन पंहिंजी पुकार साजन सां सजाईंदे हुए अर्थात खूब गाजा वाजा बजाईंदे हुए जोर शोर सां पुकारनि शुरू कंदा आहिनि। तव्हां सभिनि खे राज़ी करण जा अनेक साधन अपनाईंदा आहिनि। केॾी महिनत कंदा आहिनि भक्ति वारा, इहे ठाहींदा, इहे श्रृंगार कंदा, असांजा देवी देवता असां राज़ी थी वञे। त दिवाली ॾींहुं, होली ॾींहुं, रक्षाबंधन या माण्हू कोई बि त्योहार आदि मल्हाईंदो आहे न, उन समय ॾिसो असांखे राज़ी करण लाइ ख़ुदि जी मूर्ति सम्झो कि मुंहिंजो अहिड़ो रूप ठाहे करे मूंखां इहा प्राप्ति करण जी इच्छा था करनि। भले बाबा ॾिए थो, लेकिन आहे त तव्हांजो ई नाम था वठनि न। त बाबा चवनि था खूब गाजा वाजा बजाईंदे हुए जोर शोर सां तव्हांखे पुकारता। तव्हां सभी खे राज़ी करण जा अनेक साधन अपनाईंदा आहिनि त चैतन्य में गुप्त रूप में ॿुधंदे हुए ॾिसंदे हुए रहम न ईंदो आहे। वह अञा ताईं पंहिंजे मथां रहम करण में बिज़ी आहियो। बाबा चवनि था चेक करो रहम ईंदो आहे।
हाणे दिवाली ते माण्हुनि केॾी महिनत कई। हुन समय असांखे थोरी हाणे ईअं सोचिणो आहे भई दिवाली आहे त हीअं कपिड़ा पाईंदासीं, हीअं कंदासीं। हा, उहो माण्हुनि खे ॾेखारण लाइ करिणो आहे, लेकिन असांजे अंदरि मन में इहे संकल्प हुजणो खपे कि ख़ासि उन समय असांखे बाबा खे यादि करे उन्हनि आत्माउनि खे पंहिंजी भक्ति जो फल ॾियणो आहे। त असांखे ख़ासि त्योहारनि ॾींहुं त बाबा खे खूब यादि करणो खपे, ताकी उन्हनि आत्माउनि खे बाबा भक्ति जो फल ॾेई सघे। विश्व कल्याणकारी महादानी वरदानी स्वरूप में स्थित थियण सां ई रहम ईंदो उन्हनि जे मथां। केॾो माण्हू ठंडी में बि सुबुह सुबुह जो सनानु कंदा आहिनि, केॾा पाठ कंदा आहिनि, केॾा सिमरन कंदा आहिनि, केॾा चालीसा रखंदा आहिनि। असां त एतिरी महिनत बि न कंदा आहियूं। असांखे त बाबा केॾो सहज करे छॾियो अथई। त बि असां अगरि बाबा खे यादि न कंदासीं, उन्हनि ते रहम न कंदासीं त पोइ कीअं थींदो। बाबा चवनि था स्वयं खे जगत माता जगत पिता जे स्वरूप में अनुभव करण सां ई रहम उत्पन्न थींदो। त संकल्प करो, मां जगत जी मां आहियां, शिव जी शक्ति, मां जगत जो पिता आहियां। कहिड़ी बि आत्मा जो दुख व भटकण सहन न थींदो आहे न, इन करे हिन स्वरूप में ॾाढो कम समय ठहरंदा आहियो। बाबा चवनि था लेकिन कहिड़ी बि आत्मा जो दुख व भटकण सहन न थींदो आहे, लेकिन तव्हां हिन रूप में जो जगत पिता और जगत माता खे थोड़ी सहन थींदो भई असांजा ॿार एॾा दुखी थियनि। बाबा चवनि था लेकिन तव्हां हिन स्वरूप में घटि रहंदा आहियो। समय प्रमाण सेवा जो स्वरूप बेहद ऐं विशाल हुजणो खपे। बेहद जो स्वरूप कहिड़ो आहे, हाणे जो करो था इनखे बेहद चईंदासीं। मेलो बेहद जो आहे न, पहिरियों जी भेट में हाणे बेहद सम्झंदा आहियो, लेकिन अंतिम बेहद स्वरूप छा आहे। समय जी रफ्तार प्रमाण सिर्फ़ संदेश ॾियण जे कार्य में बि हाणे ताईं केतिरे परसेंटेज में संदेश ॾिनो अथव। सत्युग जे आदि जी 9 लख प्रजा असांजे साम्हूं ॾेखारे में ॾींदी आहे। असांजी प्रजा बि कुझु विशेषता वारी हूंदी न, त विशेषता संपन्न आत्मायूं सभी सेवा केंद्र में बि ॾेखारे में ॾींदियूं आहिनि कि अञा उहो घूंघट में आहिनि। 16,000 जी माला ॾेखारे में ॾींदी आहे। टीचर 16,000 जी माला तयारु कई, घूंघट खोलण जी डेट कहिड़ी आहे। समय प्रमाण हाणे थियणो ई आहे, लेकिन ईअं सम्झी करे बि अलबेला न ठहो। हाणे बेहद जो प्लान ठाहियो। बेहद जी प्लान अर्थात जी बि आत्मा जी सेवा कंदा आहियो, उहा हर हिकु आत्मा अनेकनि जे निमित्त ठहिण वारी ठहे। भई अगरि असां कंहिंखे ज्ञान ॾियूं, कंहिंखे कोर्स करायूं, त उहा आत्मा अनेकनि जी सेवा करे, ईअं लक्ष्य रखिणो आहे। त असांखे कहिड़ो बाबा हाणे चवनि था हाणे लक्ष्य रखो कि जंहिं आत्मा जी तव्हां सेवा करो उहा हर हिकु आत्मा अनेकनि जी सेवा करे। हिकु हिकु आत्मा बेहद जी आत्माउनि जी सेवा प्रति निमित्त ठहनि। हाणे ताईं त बाप स्वयं हिकु हिकु आत्मा जे प्रति समय था ॾियनि। हाणे त बाबा जो समय ख़तमु थी वियो। हाणे अहिड़ी ई आत्माउनि जी सेवा करो जो उहा आत्मायूं ई अनेकनि जी सेवा अर्थ निमित्त ठहनि। भई बाबा पहिरियों साकार में हिकु हिकु खे टाइम ॾिनई, पोइ अव्यक्त में बि केॾो ॾिनई, हाणे बाबा अव्यक्त में बि अव्यक्त आहे। हाणे बाबा सां उहे ई कनेक्शन में अची सघंदियूं आहिनि आत्मायूं जो अव्यक्त स्थिति में स्थित थींदियूं। बाक़ियुनि खे बाबा कीअं मदद कंदो आहे, त जो जंहिंजे कनेक्शन में हूंदो न, सम्झो कोई आत्मा अव्यक्त स्थिति में नथी टिकी सघे, लेकिन हुनजे टीचर टिकी थी सघे, या हुननि सां गॾु कोई आत्मा आहे, ज़रूरी न आहे टीचर ई, घर गृहस्थी में रहण वारा बि थी सघंदा आहिनि। अगरि सम्झो तव्हां अव्यक्त स्थिति में स्थित थी था सघो, तव्हां सां गॾु जेका आत्मायूं आहिनि उहे नथी थी सघनि, त बाबा तव्हां द्वारा उन्हनि जी मदद कंदो।
त हाणे असांखे कहिड़ी ज़िम्मेवार आत्मा आहियूं न, छो जो हाणे त बाबा जो साकार अव्यक्त बि पाठ ख़तमु थी वियो। त अगरि असां जो अभ्यास कयो आहे अव्यक्त स्थिति में स्थित थी करे, अर्थात ख़ुदि खे आत्मा सम्झी फ़रिश्ते स्वरूप में स्थित थी करे बाबा खे यादि करूं, कर्म करूं, त ॿियनि आत्माउनि खे बाबा असां द्वारा मदद कंदा। त बाबा चवनि था तव्हां अहिड़ी हाणे त तव्हां स्वयं हिकु आत्मा जे प्रति हाणे त बाबा चईंदा आहिनि टे मां बि ॾिनो तव्हां बि ॾिनो, हाणे तव्हां अहिड़ी आत्माऊं तयारु करो जो अनेकनि जी सेवा करे। हाणे तव्हां बि अहिड़ी आत्माऊं तयारु करो जो ॾाढनि जी सेवा करे, हुन जे नाम सां सेवा थिए। कि ॾिस फलानो बि ज्ञान में वेंदो आहे, फलानो बि ॾिस ज्ञान में वियो, केॾो परिवर्तन थी वियो। त माण्हू उन्हनि खे ॾिसी ॾाढा अचनि। जीअं पंहिंजो प्राइम प्रेसिडेंट आहे, पंहिंजे इंडिया जो प्रेसिडेंट बाबा जो ॿारु आहे न, त ॾिसो हुनखे ॾिसी केॾा माण्हू ईंदा हूंदा, ऐं हुननि त केॾा दुख ॾिठा आहिनि। भई पंहिंजे इंडिया जे प्रेसिडेंट केॾा सारा दुख ॾिठा आहिनि, पति छॾियो, ॿार छॾिया, हुन खां पोइ हाणे एॾो हिम्मत करे बाबा जो ॿारु ठही प्रेसिडेंट ठही आहे। त एॾे दुखनि सां कढण वारो केरु? बाबा। त बाबा अहिड़ा प्रेसिडेंट खे एॾो अॻियां वधंदे उहे माण्हू चईंदा न हा भई बाबा जी शक्ति आहे, त ब्रह्मा कुमारी जो नाम बालो थींदो न, अर्थात बाबा जो ज्ञान प्रत्यक्ष थींदो। त हीअं करे असांखे अहिड़ी आत्माउनि खे ज्ञान ॾियणो आहे जंहिंजे नाम सां सेवा थिए। जे कई आत्माऊं पंहिंजे संबंध संपर्क ऐं सेवा जे आधार सां अनेकनि में प्रसिद्ध थी वेंदियूं आहिनि। जीअं ॾिसो तव्हांजे जीवन में बि कोई परिस्थिति अचे ऐं तव्हां हुनखे बाबा जे ज्ञान अनुसार, शक्ति अनुसार पार करे छॾो जल्दी, त माण्हू तव्हांखे ॾिसी बि केॾा माण्हू ज्ञान में अची वेंदा कि हा हिननि जे ज्ञान में एॾी शक्ति आहे कि एॾो दुख थियो त बि इहे कीअं निकिरी आया न। त बाबा चवनि था कि हाणे अहिड़ी ई आत्माउनि जी सेवा करो जो उहा आत्माउनि अनेकनि जी सेवा करे, अर्थात उन्हनि जे गुणनि ऐं कर्तव्यनि जी छाप अनेक प्रति पहिरों खां ई हूंदी आहे। सिर्फ़ु धनवान जी ॻाल्हि न आहे, सिर्फ़ु पोजीशन जी ॻाल्हि न आहे, लेकिन उन्हनि जा गुण ऐं कर्तव्य जे कारण बि कई माण्हुनि जी छाप लॻल हूंदी आहे ॿियनि में। त बाबा जो ज्ञान ॿुधण खां पोइ ॿियो ई सभिनि जॻह प्रसिद्ध थींदा आहिनि। कई साधारण बि पंहिंजे गुणनि ऐं सेवा जे आधार सां पंहिंजी फील्ड में प्रसिद्ध हूंदा आहिनि, चाहे राजनीतिक चाहे धार्मिक हुजे, लेकिन प्रभावशाली हूंदियूं आहिनि। अहिड़ी आत्माउनि खे चुनो जो जंहिंजी पोजीशन सुठी आहे, जंहिंमें गुण सुठा आहिनि, जेकी कंहिं न कंहिं रीति में दुनिया में प्रसिद्ध आहे। ऐं अगरि असां अहिड़ी आत्माउनि खे ज्ञान ॾिनो ऐं न सम्झी वरितई बाबा जो ज्ञान ऐं उहो हलणु लॻी वियो, त हुनखे ॾिसी केॾा ईंदा न। अहिड़ी आत्माउनि खे चुनो जो तव्हांजी तरफ़ां ॿियनि आत्माउनि खे सेवा करनि, जो तव्हांजी तरफ़ सां उहा आत्माऊं सेवा अर्थ निमित ठहनि। अहिड़ी क्वालिटी वारी आत्माउनि जी सर्विस करो। नाम बि प्रसिद्ध ॿ प्रकार सां थींदो आहे। हिकु त पोजीशन जी सीट जे कारण, ॿियो आहे गुण ऐं कर्तव्यनि जे कारण। सीट जे आधार ते नाम वारो जो प्रभाव अल्पकाल ते पवंदो आहे, लेकिन मानो कंहिंजी सीट पोजीशन ॾाढी ऊची आहे, त उहो अगरि थोरो ज्ञान में परिचित थी वियो त हुन जो प्रभाव थोरे समय जे लाइ पई सघंदो आहे। लेकिन जंहिंजा गुण ऐं कर्तव्य ऊचा हूंदा आहिनि न, उहो अगरि बाबा जे ज्ञान में हले त उनजो प्रभाव ज़्यादा समय पवंदो आहे। हिन करे रूहानी सेवा जे निमित्त अहिड़ी प्रसिद्ध आत्माउनि खे कढो, तॾहिं थोरे समय में बेहद जी सेवा करे सघंदव। त हाणे अहिड़ी आत्माउनि खे ढूंढो
उन्हनि जी सर्विस करो जंहिंजी पोज़ीशन ऊची हुजे ऐं जंहिंजा गुण कर्तव्य बि ऊचा हुजनि, त अहिड़ी आत्मायूं अनेकनि जी सेवा कंदियूं। इन खे चइबो आहे व्यंग मार्ग जी सेवा। बाबा चई न व्यंग मार्ग जी सेवा करो, मतिलबु वॾी वॾी सेवा करो। त अॼु असां हिकु वॾे माण्हू खे ज्ञान में लायोसीं त उन द्वारा केॾा माण्हुनि जो भलो थींदो, त उहो शेयर असांखे मिलंदो न। जो हिकु द्वारा अनेकनि खे तीर लॻी वञे, अहिड़ी आत्माउनि जे अचण सां अनेक आत्माउनि जो अचणु ऑटोमेटिकली थींदो आहे। त हाणे अहिड़ी सर्विस जी रूपरेखा ठाहियो, अहिड़ी सेवा जे निमित्त ठहिण वारी आत्मायूं तव्हां गॉडली स्टूडेंट जी तरह रेगुलर स्टूडेंट न हूंदियूं। मतिलबु जेकी वॾी वॾी पोज़ीशन वारी आत्मायूं हूंदियूं न, भले उहो क्लास में रेगुलर न ईंदियूं, सिर्फ़ु उन्हनि जो संबंध संपर्क समीप ऐं स्नेह युक्त हूंदो। ज्ञान बि थोरो थोरो कॾहिं बाबा चई न फ़ोन ते बि अहिड़े बिज़ी माण्हुनि खे फ़ोन ते बि भले रोज़ जो वरदान ऐं स्लोगन ॿुधायो, के प्रोग्राम में सॾु करायो। पोइ चईंदा हा ॾिस फलानो मिनिस्टर, फलानो डॉक्टर, फलानो फलानो बि हिन ज्ञान में वेंदो आहे। न अॼुकल्ह एक्टर्स बि बाबा जे ज्ञान में केॾा था अचनि। त हिकु एक्टर बि अची वियो, पतो लॻे भई इहो एक्टर बि बाबा जे ज्ञान में वेंदो आहे। त केॾा सारा जेका एक्टर्स जा फॉलोअर्स हूंदा उहो केॾा सारा ज्ञान में अची वेंदा न। कम से कम ॿुधंदा त सही, ढूंढंदा त सही, हा भई हिन ज्ञान में छा आहे। अहिड़ी आत्माउनि खे विशाल बुद्धि, अहिड़ी आत्माउनि खे विशाल बुद्धि ठही उन्हनि जी इच्छा प्रमाण, उन्हनि जी प्राप्ति जो आधार सम्झंदे हुए उन्हनि जे अनुभव द्वारा अनेकनि जी सेवा जे निमित्त ठाहिणो पए। त अहिड़ी आत्माउनि खे असांखे भई उन्हनि खे छा प्राप्ति खपे उनखे उहो प्राप्ति करायो। हुन जी जीवन में जो हूंदो आहे भई मूंखे हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे, त पंहिंजो योग शक्ति द्वारा उनखे असां मदद कंदासीं त उहो बि विश्वास कंदी, त उहो बि बाबा जी ज्ञान में हलंदी। त इहा बेहद जी सेवा अर्थ परखण जी शक्ति जी आवश्यकता आहे कि अहिड़ी आत्माउनि खे असां परखूं। भई कोई बि असांजे ज्ञान में कोई वॾी माण्हू अचे थो त हुन जे लाइ स्पेशली अगरि असां हिन से योग जी शक्ति सां मदद कंदासीं त उहा आत्मा खे जल्दी जल्दी अनुभव थींदो। हुननि जी इच्छा प्रमाण, उन्हनि जी प्राप्ति जो आधार सम्झंदे हुए उन्हनि जे अनुभव द्वारा अनेकनि जी सेवा जे निमित्त ठाहिणो पए। त हिन करे हाणे अहिड़ी विशाल बुद्धि ठही सेवा जो विशाल रूप ठाहियो। हाणे ॾिसंदासीं अहिड़ी विशाल सर्विस जो सबूत कहिड़ो सपूत ॿार ॾेई सघंदो। त बाबा चवनि था हाणे ॾिसो ज्ञान त तव्हां ॾाढे ॾींहंनि खां ॿुधो था, ॾाढो ॿुधी वरितो, ॾाढो प्रैक्टिकल अनुभव बि कयो। हाणे बाबा चए थो ॾिसो जेतिरी हाणे माण्हुनि खे आहे न असां ईअं डायरेक्ट ज्ञान ॿुधाईंदासीं न त उहा ॿुधण जे लाइ एक्चुअली दुख ॾाढो आहे। त हाणे पंहिंजे स्नेह सां, पंहिंजे संबंध संपर्क सां, पंहिंजे हर्षित मुख सां, पंहिंजे टेंशन फ्री नेचर सां, पाण जीअं हाणे बाबा खे यादि करण सां असां में शक्ति त आई आहे, गुण त आया आहिनि। असां कंहिंसां बि मिलंदासीं उहो दुखी परेशान हूंदा, लेकिन असां वटि एॾो ख़ुशी आहे, एॾो सुख आहे, एॾी शक्तियूं आहिनि त असांजे संबंध संपर्क सां बि उहो पंहिंजे दुख खे थोरो समय त भुलिजी वेंदियूं न। उन्हनि खे थोरो समय त असांजे भले असां कुझु ॿुधायूं न, लेकिन असां मिलंदा बि आहियूं न उन्हनि सां, त असांजे मिलण सां बि उन्हनि खे शक्ति मिलंदी आहे। उहा आत्मायूं थोरे समय जे लाइ पंहिंजे दुख सां, दुख जी दुनिया सां परे हली वेंदियूं आहिनि। भले उहो ज्ञान न ॿुधनि, असां उन्हनि जे संपर्क में ईंदासीं, उन्हनि खे आत्मिक दृष्टि सां ॾिसंदासीं त मन ई मन में कोई संकल्प कंदासीं उन आत्मा खे कुझु त शक्ति मिलंदी न। त हीअं पंहिंजे स्नेह, संबंध संपर्क, पंहिंजे सुठे, ज़रूरी न आहे वो ज्ञान ई ॿुधनि, कुझु बि बाबा कोई अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि अज्ञानियुनि जे लाइ, असां उन्हनि खे हीअं ॻाल्हियूं ॿुधायूं, थोरा पॉज़िटिव वर्ड ॾियूं, थोरी पॉज़िटिविटी ॾियूं,
त उन्हनि खे केॾो सुठो लॻंदो न। त बाबा चवनि था ईअं हाणे सेवा करो। हाणे ॾिसंदासीं अहिड़ी विशाल सर्विस जो सबूत कहिड़ो सपूत ॿार ॾे थो। अहिड़ी सर्विस जे निमित ठहिण वारा राज्यपद जे अधिकारी ठहींदा आहिनि। कहिड़ो जोन नंबर 1 ईंदो इहे रिज़ल्ट सां पतो पइजी वेंदो बाबा खे। त बाबा हाणे चेक कंदा कहिड़ो जोन बाबा कहिड़ी क्वालिटी वारी आत्मायूं लाहे करे ॾिए थो जो हिक जे बदिले अनेकनि खे संदेश मिले। अच्छा, अहिड़ी सर्विसेबल बेहद जे विशाल बुद्धि वारा संकल्प द्वारा अनेक आत्माउनि प्रति सेवा करण वारा। असांजो हिकु संकल्प बि पूरे विश्व में सेवा करे सघंदो आहे। तव्हां घर वेठे शुद्ध संकल्प करो, विश्व जी सर्व आत्माउनि खे बाबा जो परिचय मिले थो, सभी आत्माउनि जी बुद्धि जो तालो खुले थो। अहिड़ा बाप समान सदा अथक सेवाधारी सबूत ॾेखारण वारा सपूत ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।